वअला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस्साबिरीन। सदक़ल्लाहु मौलाना अलियुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों और भाइयों, अल्हम्दुलिल्लाह आज ज़िक्र इमाम हुसैन जी महफिल में पांच मुर्शिदन करीमन जे आस्ताने ते अचण जी अल्लाह असांखे सआदत अता फरमाई आहे। मुझे नबी जे बचड़न जो ज़िक्र हुजे ऐं दिलबर साईं जी ज़ुबान हुजे, करमी ॿुधण वारा हुजनि त वाह वाह, सुभान अल्लाह। बयान में रखी ॻाल्हि त मां चंद लफ़्ज़ सईदना इमाम अली मक़ाम जे शान मुबारक खे तव्हांजे साम्हूं बयान कंदुसि। अल्लाह ताला खुश नसीब बणायो आहे उन मुसलमान खे जेको नबी जे बचड़न जो ज़िक्र करे, ॿुधे ऐं ॿुधाए। भाग वारा उहे जन के अल्लाह अहले सुन्नत व जमात के अकीदे मुताबिक महबूब मुस्तफा जे बचड़न जी मोहब्बत अता फरमाइंदो। सुभान अल्लाह। जेकरे सीने में मोहब्बत अहले बैत हुजे, नबी सोने जे बचड़न जी मोहब्बत हुजे, यह मोहब्बत तव्हां के दुनिया में फायदो ॾींदी, कब्र हशर में फायदो ॾींदी, क़यामत में फायदो ॾींदी। ॿिया सभु अमल हिसाब किताब ते हूंदा, हिसाब किताब थी वियो, माण्हू खे बख़्शिजी विया के जहन्नम में विया, पर अहल बैत जी मोहब्बत तव्हां खे जन्नत जे अंदर नफ़ो पहुचाईंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, अहल बैत महबूब जा वुसत वारो अक़ीदो आहे असांजो त मदीने वारे साईं जो खानदान कवी आहे, वॾो आहे। पर साईं ने फरमायो, लिकुल्लि बनी उम्मे अस्वतुन यंतमून इलैहिम इल्ला बनी फातिमा। ॿुधो, हर मां जे पुट जो आबाई खानदान हूंदो आहे, हर मां जे पुट जो औलाद जो खानदान उनजे अबे खां हलंदो आहे, पर फातिमा जे बच्चन जो खानदान फअना वलियुहुम व अस्वतुहुम, उन्हनि जो वली मां मोहम्मद मुस्तफा करीम आया। यानी दुनिया जा जेके बच्चा आहिनि, औलाद आहिनि, उहे पंहिंजे पीउ जा पुट सदबा आहिनि। उन्हनि जो वली, उन्हनि जो अबो हूंदो आहे, उन्हनि जी अस्बत, उन्हनि जो नसब उन्हनि जे अबे खां हलंदो आहे, उन्हनि जे पीउ खां हलंदो आहे। हसन ऐं हुसैन जो नसब, इमाम हसन ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो नसब, उन्हनि जी विलायत मदीने वारे साईं जे नसब खां हलंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह। कुर्बान कया नसब तां, पंहिंजी जान कुर्बान कया खानदान तां। हज़रत हबीब किबरिया फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े माण्हू उथंदा, उन्हनि खे पंहिंजे अबे अम्मा जे नसब सां सॼो वेंदो। इमाम हुसैन अली मक़ाम उथंदो क़यामत जे ॾिहाड़े, उनखे मदीने वारे साईं जे नसब जे हिसाब सां सॼो। ऐं हमेशा साईं फरमाईंदा, हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन। हुसैन मूं मां, मां हुसैन मूं आहियां। और साईं सुभान अल्लाह। इन मुर्शिद मानी वारे दिल पर साईं छा खूब फरमायो है, मुझो रहबर मुझो आका हुसैन इब्ने अली आहे। देखो तेरा मुझो आका हुसैन आत्मा ने कर जो। सुभान अल्लाह। मुझो रहबर मुझो आका हुसैन इब्ने अली आहे। दुनिया ऐं आखिरत में संदन दा मन झली
अल्लाह सबने सबने अखिल के देखा
जमाल तो वो फजीलत तो वो है का दुश्मन को मजन ना तवज्जो मुझे करबला के मैदान में बाकी करबला थी चुको जालिमन हजरत इमाम अली मकाम जो सर अक़दस तने पाक का जुदा कयो इब्ने ज़ियाद की दरबार लगल हुई कूफे में इब्ने ज़ियाद की दरबार हुई एकड़ो जालिम छातो करे जो हजरत इमाम अली मकाम जो सरे अक़दस खड़ी उन थाल ते रखे इब्ने ज़ियाद रे आगो गई सालिम इब्ने ज़ियाद खबीस बदबख्त हुयो एकड़ी लट्ठा थमे हुए से लट्ठा थमेया हजरत इमाम अली मकाम के ज़बान अक़दस से छड़ी हड़ी जवान लगवा माराई तो मिस्र हाज़ा हुस्ना रसूल में मेरे थोड़े फरमाए तो ओ बदबख्त लठ परे कर पानी लठ के हटा मुंह पर अखर साने धोए ओ इन तपन दे तू लठ धोड़ी दे तपन दे तो लठ आया मुंह पर अखर साने धोए मुझा दिल पर नबी इन तपन दे पाजा तपन के चुनी दीदा होया अल्लाह अकबर कबीर हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन जो इमाम वाले सुभान अल्लाह हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन जो इमाम वाले हुसैन अली मकाम वाले कदे बुलंदे नबी खयोगे कदे सजद सिर सवार ले दे अल्लाह मक्के मदीने कदे करबल ओ अलैहि सलाम इमाम अली मकाम की मोहब्बत से माला माल फरमाए अल्लाह सना की मोहब्बत में जियारे अल्लाह सने बच्चन के सना की गुलामी नसीब फरमाए अल्लाह सने पूरे नस्ल के इमाम हुसैन जो सच्चो गुलाम बनाए रब मुझे चमन दवा जो बुधन पानी बारगाह में कबूल मंजूर फरमाए मुझे मुझे मुश्किल करी में नवा किताब है ये किताब चेहरी करनी तेरी करनी जो सुभान अल्लाह बेहतरीन किताब पढ़ो इंशाअल्लाह सीरो मदीनो थी सुभान अल्लाह तवा के खबर पहुंची ते नेकी करण के भली गाल है उन का बाद में है हजरत इमाम आला हजरत अजीमुल बरकत शाह इमाम अहमद रजा कमरेली रहमतुल्लाह अलैहि जो किताब है जब साइन सिंधी में तर्जुमो कयो शरफ नसब अहल करे असुल नालो द तिरातुल अदब लिफादिल नसब साइन सिंधी में तर्जुमो कयो मदीने वाले साईं के नसब जो फायदो छाए है उन का बाद में है शुहदा करबला जो वाक़ियो मुझे मुर्शिद करीम जी कलम से बयान करा सभई मठो किताब पढ़ो तो अल्लाह राजी अल्लाह जो हबीब राजी थे।